ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 1/1/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हां बाप वटि आया आहियो रिफ्रेश थियण। बाबा ऐं वर्सी खे यादि करो त सदा रिफ्रेश रहंदा। प्रश्न आहे, समझदार ॿारनि जी मुख्य निशानी छा हूंदी आहे? जो समझदार आहिनि उन्हनि खे अपार ख़ुशी हूंदी। अगरि ख़ुशी न त ॿुधू आहिनि। समझदार अर्थात पारस बुद्धि ठहिण वारा। उहो ॿियनि खे बि पारस बुद्धि ठाहींदा। रूहानी सर्विस में बिज़ी रहंदा। बाबा जो परिचय ॾियण बग़ैर उहे रही न सघंदा। बाबा जो परिचय ॾियण बग़ैर उहे रही न सघंदा। त हर हिक खे परिचय ॾींदा वेंदा। रूहानी सर्विस में बिज़ी रहंदा। ओम शांति। बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। इहे दादा बि सम्झंदा आहिनि छो जो बाबा वेही दादा द्वारा सम्झाईंदा आहिनि। तव्हां जीअं सम्झंदा आहियो वैसे दादा बि सम्झंदा आहिनि। दादा खे भॻवानु न चईंदासीं, इहे भॻवानु वचन आहे। बाबा मुख्य छा सम्झाईंदा आहिनि कि देही अभिमानी ठहो। इहे छो चईंदा आहिनि छो जो पंहिंजे खे आत्मा सम्झण सां असां पतित पावन परम पिता परमात्मा सां पावन ठहिण वारा आहियूं। इहे बुद्धि में ज्ञान आहे। सभिनि खे सम्झाइणो आहे। पुकारदा बि आहिनि कि असां पतित आहियूं। नई दुनिया पावन ज़रूरु हूंदी। नई दुनिया ठाहिण वारो स्थापना करण वारो बाबा आहे। उन्हनि खे पतित पावन बाबा चई सॾु कंदा आहियूं। पतित पावन साथ में उन्हनि खे बाप चईंदा आहियूं। बाप खे आत्मायूं सॾु कंदियूं आहिनि, शरीर न। असांजी आत्मा जो बाबा पारलौकिक आहे, उहो ई पतित पावन आहे। हीअ त सुठी रीति यादि रहणो खपे। हीअ नई दुनिया आहे या पुराणी दुनिया आहे, हीअ सम्झी त सघंदा आहियो। ईअं बि ॿुधू आहिनि जो सम्झंदा आहिनि असांखे सुख अपार आहे, असां त जीअं स्वर्ग में वेठा आहियूं। परंतु इहो बि सम्झाइणो खपे कि कलयुग खे कॾहिं स्वर्ग चई न सघंदा। नाम ई आहे कलयुग, पुराणी पतित दुनिया। अंतर आहे न, मनुष्यनि जी बुद्धि में ईअं न वेंदो आहे। बिल्कुलु ई जड़जड़ीभूत अवस्था आहे। ॿार न पढ़ंदा आहिनि त चईंदा आहिनि न तव्हां त पत्थर बुद्धि आहियो। बाबा बि लिखंदा आहिनि तव्हांजे गांव निवासी त बिल्कुलु पत्थर बुद्धि आहिनि। सम्झंदा न आहिनि छो जो ॿियनि खे सम्झाईंदा न आहिनि। ख़ुदि पारस बुद्धि ठहींदा त ॿियनि खे बि ठाहिणो खपे न। पुरुषार्थ करिणो खपे। इन में लज्जा आदि जी कोई ॻाल्हि न आहे। परंतु मनुष्य जी बुद्धि में अॼुकल्ह उल्टा अक्षर पिया आहिनि त उहो भुलिजंदा न आहिनि। इन में लज्जा आदि जी ॻाल्हि न आहे। परंतु बाबा चवनि था पुरुषार्थ करिणो खपे, है न। ॿियनि खे बि सम्झायो। इन में लज्जा आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। परंतु मनुष्यनि जी बुद्धि में अॼुकल्ह उल्टा अक्षर पिया आहिनि त भुलिजंदा न आहिनि। भुलिजनि कीअं? भुलवाइण जी ताक़त बि बाबा वटि आहे। बाबा बग़ैर इहे ज्ञान त कोई ॾेई न सघंदा आहिनि। गोया सभु अज्ञानी ठहिण। ॾिसो, बुद्धि जो तालो बि बाबा ई खोले सघंदा आहिनि। बंदि बि बाबा ई कंदा आहिनि। बंदि बाबा न कंदा आहिनि, बंदि माया कंदी आहे, है न। उन्हनि जो ज्ञान पोइ किथां? उन्हनि खे ज्ञान पोइ किथां आयो? दुनिया वारा त अज्ञानी आहिनि, उन्हनि खे ज्ञान किथां आयो? जेसि ताईं ज्ञान सागर बाबा अची करे न ॿुधाए। तमो प्रधान माना ई अज्ञानी दुनिया, सतो प्रधान माना दैवी दुनिया। फ़र्क़ु त आहे न। देवी देवताऊं ई पुनर्जन्म वठंदा आहिनि। समय बि फिरंदो रहंदो आहे। बुद्धि बि कमज़ोर थींदी वेंदी आहे। बुद्धि जो योग लॻाइण सां त जो ताक़त मिले उहा पोइ खलास थी वेंदी आहे। हाणे तव्हांखे बाबा सम्झाईंदा आहिनि त तव्हां केतिरा रिफ्रेश थींदा आहियो। तव्हां रिफ्रेश हुया ऐं विश्राम में हुया। बाबा बि लिखंदा आहिनि न, ॿार अची करे रिफ्रेश थी वञो पोइ विश्राम खे पायो। रिफ्रेश थियण खां पोइ तव्हां सतयुग में विश्रामपुरी में वेंदा आहियो। हुते तव्हांखे ॾाढो विश्राम मिलंदो आहे। हुते सुख शांती संपत्ति आदि सभु कुझु तव्हांखे मिलंदो आहे। त बाबा वटि ईंदा आहिनि रिफ्रेश थियण, विश्राम पाइण। रिफ्रेश बि शिव बाबा कंदा आहिनि। विश्राम बि शिव बाबा वटि वठंदा आहिनि। विश्राम माना शांति। थकी करे विश्रामी थींदा आहिनि। कोई काथे वेंदा आहिनि विश्राम पाइण। हुन में त रिफ्रेशमेंट जी ॻाल्हि ई न आहे। हिते तव्हांखे बाबा रोज़ु सम्झाईंदा आहिनि त तव्हां हिते अची करे रिफ्रेश थींदा आहियो।
यादि करण सां तव्हां तमो प्रधान खां सतो प्रधान ठहींदा आहियो। सतो प्रधान ठहिण लाइ ई तव्हां हिते ईंदा आहियो। उन जे लाइ छा पुरुषार्थ आहे सतो प्रधान ठहिण लाइ? मिठी मिठी ॿारनि बाबा खे यादि करो। बाप सॼी शिक्षा त ॾिनी अथई। इहा सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, तव्हांखे विश्राम कीअं मिलंदो, ॿियो कोई बि इहे ॻाल्हियूं न ॼाणंदा आहिनि त उन्हनि खे बि सम्झाइणो खपे ताकी उहे बि तव्हां जहिड़ो रिफ्रेश थी वञनि। पंहिंजो फ़र्ज़ु इहो आहे सभिनि खे पैगाम ॾियणु, अविनाशी रिफ्रेश थियणु, अविनाशी विश्राम पाइणु। सभिनि खे पैगाम ॾियो। इहे ई यादि दिलाइणो आहे कि बाबा खे ऐं वर्से खे यादि करो। आहे त ॾाढो सहज। बेहद जो बाप स्वर्ग रचंदा आहिनि, स्वर्ग जो ई वरसो ॾींदा आहिनि। हाणे तव्हां आहियो संगम ते। माया जे श्राप ऐं बाप जे वरसे खे तव्हां ॼाणंदा आहियो। जॾहिं माया रावण जो श्राप मिलंदो आहे त पवित्रता बि ख़तमु, सुख शांती बि ख़तमु, त धन बि ख़तमु। कीअं धीरे धीरे ख़तमु थींदो आहे उहो बि बाबा सम्झाईंदा आहिनि। केतिरा जन्म लॻंदा आहिनि न, दुखधाम में कोई विश्राम थोरी हूंदो आहे, सुखधाम में विश्राम ई विश्राम आहे। मनुष्यनि खे भक्ति केतिरो थकाईंदी आहे, जन जन्मांतर भक्ति थकाए ॾींदी आहे, कंगाल करे ॾींदी आहे। इहे बि हाणे तव्हांखे बाबा सम्झाईंदा आहिनि। नया नया ईंदा आहिनि त केतिरो सम्झाइबो आहे। हर हिकु ॻाल्हि ते मनुष्य ॾाढो सोच कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि किथे जादू न थी वञे। अरे तव्हां चईंदा आहियो जादूगर, त बि चईंदा आहिनि, मां बि चईंदो आहियां मां जादूगर आहियां, परंतु जादू कोई उहो न आहे जो भेड़ बकरी आदि ठाहे ॾींदा। जानवर त न आहिनि, इहे बुद्धि सां सम्झाइबो आहे। गायन बि आहे सुरमंडल जी साध सां। हिन समय मनुष्य जीअं रिढ मिसल आहे। इहे ॻाल्हियूं हितां जे लाइ आहिनि, सत्युग में न ॻाईंदा। हिन समय जो ई गायन आहे। चंडिका जो केतिरो मेलो लॻंदो आहे। पुछो उहो केरु हुई, चईंदा देवी हुई। हाणे अहिड़ो नाम त उते हूंदो न आहे। सत्युग में त सदैव शुभ नाम हूंदा आहिनि। श्री रामचंद्र, श्री कृष्ण चंद्र, श्री चइबो आहे न, श्रेष्ठ आहे न, है न, श्रेष्ठ आहे। सत्युगी संप्रदाय खे श्रेष्ठ चईंदासीं, कलयुग के विश्व संप्रदाय खे श्रेष्ठ कीअं चईंदासीं? श्री माना श्रेष्ठ। हाणे मनुष्य त श्रेष्ठ आहिनि न, गायन बि आहे न, मनुष्य खां देवता, पोइ देवता सां मनुष्य ठहींदा आहिनि। श्री पंज विकारनि में वेंदा आहिनि न। रावण राज्य में सभु मनुष्य ई मनुष्य आहिनि, हुते आहे देवता आहिनि। उन्हनि जी डीटी वर्ल्ड, उन्हनि खे ह्यूमन वर्ल्ड चईंदासीं। डीटी वर्ल्ड खे ॾींहुं चइबो आहे, ह्यूमन वर्ल्ड खे राति चइबो आहे। ॾींहुं सोजरे खे चइबो आहे, है न, राति अज्ञान अंधेरे खे चइबो आहे। इन फ़र्क़ु खे तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हां सम्झंदा आहियो सभु पहिरियों कुझु न ॼाणंदा हुआसीं, हाणे सभु ॻाल्हियूं बुद्धि में आहिनि। ऋषि मुनि आदि सभु पुछंदा आहिनि, रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो त नेति नेति चई ॾींदा आहिनि। असां न ॼाणंदा आहियूं। हाणे तव्हां सम्झंदा आहियो पहिरियों असां नास्तिक हुआसीं, बेहद जे बाप खे न ॼाणंदा हुआसीं। उहा आहे असुल अविनाशी बाबा, आत्माउनि जो बाबा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां हुन बेहद जे बाप जा ठहिया आहियूं, है न, जो कॾहिं जलंदो ई न आहे, जो कॾहिं जलंदा ई न आहिनि। हिते त सभु जलंदा आहिनि। रावण खे बि जलाईंदा आहिनि, शरीर आहे न, रावण खे बि जलाईंदा आहिनि, शरीर आहे न, पोइ बि आत्मा खे त कॾहिं जलाए न सघंदा आहिनि। त ॿारनि खे बाबा इहे गुप्त ज्ञान ॿुधाईंदा आहिनि जो बाप वटि ई आहे। इहे आत्मा में गुप्त ज्ञान आहे। आत्मा बि गुप्त आहे न, आत्मा हिन मुख द्वारा चईंदी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो। पंहिंजे खे आत्मा, बाबा चईंदा आहिनि आत्मा हिन मुख सां चईंदी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि ॿार हाणे देही अभिमानी ठहो, देह अभिमान न ठहो, देह अभिमानी न ठहो, आत्म अभिमानी ठहो, न त जीअं उल्टा ठही वेंदव। पंहिंजे खे आत्मा भुलिजी वेंदा आहिनि। ड्रामा जे राज खे बि सुठी रीति सम्झणो आहे न, ड्रामा जे राज खे बि सुठी रीति सम्झणो आहे।
ड्रामा में जो नूंद आहे उहो हूबहू रिपीट थींदो आहे। इहे कंहिंखे पतो न आहे। ड्रामा अनुसार सेकेंड बाय सेकेंड कीअं हलंदो आहे इहे बि नॉलेज बुद्धि में आहे। आसमान जो कोई बि पार न आहे। धरती जो पाए सघंदा आहियूं। आकाश त सूक्ष्म आहे, धरती त स्थूल आहे। कई चीज़नि जो पार पाए न सघंदा आहियूं, जबकि चईंदा आहिनि आकाश ई आकाश, पाताल ई पाताल। शास्त्रनि में ॿुधो आहे त मथां में बि वञी करे ॾिसंदा आहिनि, उते बि दुनिया वसाइण जी कोशिशि कंदा आहिनि। दुनिया बसाई त ॾाढी आहे। भारत में सिर्फ़ु हिकु देवी देवता धर्म हुयो, ॿिया कोई खंड हुया ई न। पोइ केतिरो बसायो आहे, तव्हां वीचार करो। भारत में बि केतिरा थोरा टुकड़नि में देवता रहंदा। यमुना जे कंढो हूंदो न। दिल्ली परिस्तान हुई, इन करे कब्रिस्तान चइबो आहे। जिते अकाले इनखे त कब्रिस्तान चइबो आहे, जिते अकाले मृत्यु थींदी रहंदी आहे। अमरलोक खे परिस्तान चइबो आहे। हुते ॾाढो नेचुरल ब्यूटी हूंदी। भारत खे वास्तव में परिस्तान चईंदा हुया। हिन लक्ष्मी नारायण परिस्तान जा मालिक आहिनि। केतिरा शोभवान आहिनि, सतो प्रधान आहिनि। नेचुरल ब्यूटी हुई, आत्मा बि चमकदी रहंदी आहे। ॿारनि खे ॾेखारियो आहे कृष्ण जो जन्म कीअं थींदो आहे। सॼे कमरे में ई जीअं चमत्कार थी वेंदो त बाबा ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। हाणे त परिस्तान में वञण लाइ पुरुषारत था करो। नंबरवार त ज़रूरु खपे न। हिकु जहिड़ा सभु त न थी सघंदा न। वीचार कबो आहे, एतिरी नंढी आत्मा केॾो वॾो पाठ वॼाईंदी आहे। शरीर सां आत्मा निकिरी वेंदी आहे त शरीर जो छा हाल थी वेंदो आहे। सॼी दुनिया जे एक्टर्स उहो ई पाठ वॼाईंदा आहिनि जो अनादि ठहियलु आहे। इहा सृष्टि बि अनादि आहे न। इन में हर हिक जो पार्ट बि अनादि आहे। उन्हनि खे तव्हां इहा सृष्टि बि अनादि आहे। उन में हर हिकु आत्मा जो पार्ट बि अनादि आहे। उन्हनि खे तव्हां वंडरफुल तॾहिं चईंदव जॾहिं कि ॼाणंदव कि इहा सृष्टि रूपी झाड़ आहे। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। ड्रामा में पोइ बि जंहिंजे लाइ जेतिरो समय आहे ओतिरो सम्झण में समय वठंदा आहिनि। बुद्धि में फ़र्क़ु आहे न। आत्मा मन बुद्धि सहे था त केतिरो फ़र्क़ु आहे। ॿारनि खे मालूम पवंदो आहे असांखे स्कॉलरशिप वठण जी आहे त दिलि अंदरि ख़ुशी थींदी आहे। हिते बि अंदरि अचण सां एम ऑब्जेक्ट साम्हूं ॾिसण सां ईंदो आहे त ज़रूरु ख़ुशी थींदी। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो इहा ठहिण लाइ हिते पढ़णु आया आहियूं, न त कॾहिं कोई अची न सघे। इहा एम ऑब्जेक्ट आहे न। अहिड़ो कोई स्कूल किथे बि न हूंदो जिते ॿिए जन्म जी एम ऑब्जेक्ट खे ॾिसी सघनि। तव्हां ॾिसो था इहे स्वर्ग जा मालिक आहिनि। असां ई इहे ठहिण वारा आहियूं। असां हाणे संगम युग ते आहियूं। न हुन राजा जा न हिन राजा जा, असां विच में आहियूं। वञूं था। खिवैया बि आहे, बोट बि आहे, निराकार। खिवैया बि आहे बाबा, बोट आत्मा भी निराकार। बोट खे खीचे करे बाबा परमधाम में वठी था वञनि, है न। बाबा परमधाम में वठी था वञनि। इनकॉर्पोरियल बाबा इनकॉर्पोरियल ॿारनि खे वठी था वञनि। बाबा बि ॿारनि खे साथ वठी वेंदा। इहे चकर पूरो थींदो आहे पोइ हूबहू रिपीट करिणो आहे। हिकु शरीर छॾे वठंदा, ॿियो नंढो ठही करे पोइ वॾो ठहींदा। जीअं अंब जी गुटली खे ज़मीन में विझंदा आहिनि त उन्हनि मां पोइ अंब निकिरी ईंदो आहे न। उहा आहे झाड़। हीअ मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे। इन्हनि खे वैराइटी झाड़ चइबो आहे। सत्य खां वठी करे कलयुग ताईं सभु पाठ वॼाईंदा आहिनि। अविनाशी आत्मा 84 जे चक्कर जो पाठ वॼाईंदी आहे। अविनाशी आत्मा पूरे चक्कर जो पाठ वॼाईंदी आहे। लक्ष्मी नारायण हुया, उहा हाणे न आहिनि। चकर लॻाए पोइ वरी ओड़ा ठहनि था।
चईंदा पहिरियों इहे लक्ष्मी नारायण हुया, पोइ उन्हनि जो इहे लास्ट जनम ब्रह्मा सरस्वती आहे। हाणे सभिनि खे वापसि ज़रूरु वञिणो आहे न। स्वर्ग में त एतिरा आदमी न हूंदा, न इस्लामी न बौद्धी ॿियो कोई धर्म वारा हूंदा ई न एक्टर्स, सिवाइ असां देवी देवताउनि जे। इहे सम्झ बि कोई में न आहे न। समझदार खे टाइटल मिलणो खपे न। जेतिरो जो पढ़ंदो आहे नंबरवार पुरुषार्थ सां पद पाईंदा आहिनि, त ॿारनि खे हिते अचण सां इहे एम ऑब्जेक्ट ॾिसी ख़ुशी थींदी आहे। ख़ुशी जो त पारावार न। पाठशाला व स्कूल में त ईअं आहे, पाठशाला व स्कूल आहे त अहिड़ो जहिड़ो बाबा खोलियो अथई। केतिरो ऊच पढ़ाइण वारो ऊच ते ऊचो बाबा, पढ़ाई बि एतिरी ऊच, पढ़ी करे जो डिग्री प्राप्त कंदा आहियूं उहा बि केॾी ऊच प्राप्त कंदा आहियूं। आत्मा खे पढ़णो आहे, है न। ये गुप्त आहे परंतु ज़बरदस्त पाठशाला आहे। जेतिरी वॾी पढ़ाई ओतिरो वॾो कॉलेज, हुते सभु फैसिलिटीज़ मिलंदी आहे न। आत्मा खे पढ़णो आहे, पोइ चाहे सोने जे तख़्त ते पढ़े या लकड़ी जे तख़्त ते चढ़े। ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे, छो जी शिव भॻवान वाचा आहे। पहिरें नंबर में इहे विश्व जो प्रिंस आहे। ॿारनि खे हाणे पतो पियो कल्प बाबा ई अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। मां इन्हनि में प्रवेश करे तव्हां ॿारनि खे पढ़ायां थो। देवताउनि में इहे ज्ञान थोरी हूंदो, ज्ञान सां देवता ठही विया। पोइ पढ़ाई जी दरकार ई न। हिन में ॾाढी विशाल बुद्धि सम्झण जी खपे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन पतित दुनिया जो बुद्धि सां संन्यास करे पुराणी देह जे संबंधनि खे भुलिजी पंहिंजी बुद्धि बाप ऐं स्वर्ग तरफ़ लॻाइणी आहे। अविनाशी विश्राम जो अनुभव करण लाइ बाबा ऐं वर्सी जी स्मृति में रहणो आहे। सभिनि खे बाप जो पैगाम ॾेई रिफ्रेश करिणो आहे। रूहानी सर्विस में लज्जा न करणी आहे। हिन लाइ सदा देही अभिमानी रहो। वरदाना संगठन में हिकमत हिकरस स्थिति द्वारा सफलता प्राप्त करण वारा सच्चा स्नेही ठहो। संगठन में हिकु चई ॿिए मञे, इहा सच्चे स्नेह जी रिस्पॉन्ड आहे। अहिड़ा स्नेही ॿारनि जो एग्ज़ाम्पल ॾिसी ॿिया बि संपर्क में अचण जे लाइ हिमत कंदा आहिनि। संगठन बि सेवा जो साधन ठही वेंदो। जाते माया ॾिसंदी आहे कि हिननि जी यूनिटी सुठी आहे, गहराव आहे, त हुते अचण जी हिमत न कंदी आहे। हिकमत हिकरस स्थिति जे संस्कार ई सतयुग में हिकु राज्य जी स्थापना करण वारा कंदा। हिकमत हिकरस स्थिति जे संस्कार, असां सभिनि जी हिकमत हुजे। हिकमत हिकु रस स्थिति जा संस्कार ई सतयुग में हिकु राज्य जी स्थापना कंदा। स्लोगन आहे, कर्म ऐं योग जो बैलेंस रखण ई सफल योगी आहे। कर्म ऐं योग जो बैलेंस रखो। कर्म ऐं योग जो बैलेंस रखण वारा ई सफल योगी आहिनि। संगम युगी सर्व तीव्र पुरुषार्थी भाउ भेणनि खे नए युग सां गॾु नए वर्ष जी ॾाढी बधाई हुजे। नए वर्ष जो इहो 1 जनवरी मास मिठे साकार बाबा जी स्मृति जो मास आहे। असां सभी बाबा जा ॿार अव्यक्त वतन जी सूक्ष्म लीलाउनि खे अनुभव करण तथा स्वयं खे ब्रह्मा बाप समान संपन्न संपूर्ण ठाहिण लाइ पूरो मास पंहिंजी बंधन मुक्त जीवन मुक्त स्थिति ठाहिण लाइ मन ऐं मुख जो मौन रखो। बुद्धि बल द्वारा
बुद्धि बल सां अव्यक्त वतन जी सैर करो। हिन लक्ष्य सां हिन मास जे अव्यक्त इशारा बाबा जी हिन मुरली में हाणे ईंदा। त पहिरियों आहे अॼु जो स्लोगन आहे अव्यक्त इशारो आहे। अव्यक्त बाप दादा चाहींदा आहिनि मुंहिंजो हिकु हिकु बार मुक्ति जीवन मुक्ति जे वर्से जे अधिकारी ठहे। सभिनि जे हाणे जे अभ्यास जी सतयुग में नेचुरल लाइफ हूंदी। हाणे जो अभ्यास सतयुग जी नेचुरल लाइफ हूंदी, लेकिन वर्से जो अधिकारी हाणे संगम ते आहियूं। छो जो 21 जन्मनि जो वर्सो वठिणो आहे न, त हाणे खां ई प्रारब्ध जो अनुभव करो। हिन करे अगरि कोई बि बंधन खींचदो आहे त कारण सोचो ऐं हुनजो निवारण करो। त बंधन मुक्त जीवन मुक्त स्थिति हाणे खां ई अनुभव करो। हाणे खां ई प्रारब्ध, हाणे पुरुषार्थ, हाणे फल खाओ। हाणे संगम युग ते बि उहो प्रारब्ध जो अनुभव करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।